कैप्सूलनि जो इंतज़ारु हूंदो। फोन बंद थी करा। न प्लीज प्लीज ना, फोन बंद न कजां प्लीज। ना कॾहिं कॾहिं इंसान जेकी कुछ घुरंदो आहे न उनखे मिली वेंदो आहे। यकीन कर मां ख़ुदा खां फ़क़ति तोखे घुरियो। ना हाणे जल्दी अची मुंहिंजे न वीरान घर खे आबाद कर। फोन बंद करे ॾिसो कोई अची वेंदो। कोई अची वेंदो त छा आहे यार, मां तुंहिंजो मङेदो आहियां। अम्मी अॼु तारीख़ तो ॻाल्हाए। कलाक थियनि ॿाहिरि निकिरी विया आहिनि। शादी खे महीनो थियो आहे अञा ताईं। थी सॼो कारोबार तारीख़ जे हथ में ॾियण जी ज़रूरत कहिड़ी हुई? बेगम तूं सम्झी छो नथी? कारोबार अदा वॾे जो हो जो संदसि हवाले करे छॾियो बस। ऐं तुंहिंजी हुन में का बि महिनत कान हुई। महिनत न हुजे हा त कारोबार एॾो वधे ई कोन हा। त पोइ तारीख़ खे चई छॾ त घुमण फिरण छॾे या कारोबार ते तूं नज़र रख। पोइ भला तूं छो नथी चवीं? आऊं ॾाढे पोटी कोन आहियां, मुंहिंजो चवणु ॾुखो लॻंदो। ठीकु आहे सम्झाए छॾींदुसि, पर तुंहिंजी इहा लाडली किथे आहे? हूंदी वरी किथे, पढ़ाईअ खे लॻी पई आहे। अॼु बि संदसि फोन आयो हो। कंहिं वक़्तु हॉस्टल वञी खेसि ॾिसी अचिजे। मुंहिंजा समूरा ख़्वाब विखेरे छॾिया। छा पई चवीं? तोसां कोन आहियां। आउं त वेली डॉक्टर आमिर जो तमामु शुक्रगुज़ार आहियां। जेकॾहिं उहो मुंहिंजी मदद न करे हा त अॼु। पर मां त चवंदसि त इहो सभु कुझु आदिशेला जी महिरबानी सबबु थियो आहे। हा न वाकई आदिशेला जो बि असां ते वॾो एहसान आहे। तव्हांखे ख़बर आहे त अम्मी असांजी शादी ते राज़ी कोन हुई? पर छो? आऊं आंटीअ जे मयार ते फिट न हुई या
ॻाल्हि मया जी कान आहे पर हुजे हा त बि तब तुम तो सभी करें यार ठीक है हम ना अमां ॾाढा शरीर आहियो नादिश या है मतलब मूंखे तुंहिंजे प्यार ॾिनी आहे मां सच थो चवां कुदरत इंसान खे जिते ॿियनि अनेक नेमतुनि सां नवाज़ियो आहे न उते प्यार जहिड़ो नाज़ुक एहसास तख़लीक़ करे हुन इंसान खे इंसान बनाए छॾियो आहे ओ जनाब मां हेॾनि ॾींहंनि खां ॾिसां पई त तव्हां शायदि अॼु न वञो नवाज़िश या त नाज़ जी तारीख़ नवाज़ी आहे न त बंदि ओकड़े खाते में आहे शफी बाबा शफी बाबा जी रात तारीख़ जिन केॾी महिल आया मूं टाइम ॾिठो कान हो बीबी साहिबा अॻिते ॾिसंदो कर टाइम ॾिसण त कोन ईंदो आहे मां साहिब खां पुछी वठंदुसि तुंहिंजो दिमाग़ त ठीकु आहे पुछंदो ई कोन तारीख़ ते छो थो पुछी टाइम पुछंदो त मां चई छॾींदुसि बीबी साहिबा जो हुकुम लॻे थो तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी वियो आहे हीअं न त हूअं मूंखां बदगुमान थिए कोन्हे को ज़रूरु टाइम पुछण जो जीअं मुंहिंजी मर्ज़ी बीबी साहिबा नदीम त तूं सदोरी खे वठण आयो आहीं जी हफ़्ते में 2-3 दफ़ा वठियो थो वञे केॾां वेंदा आहियो अक्षां दीदी असां न घुमण वेंदा आहियूं तूं चुप कर ऐं नदीम खां भई पुछां इहे न बिल्कुलु सही थी चए असीं न घुमण वेंदा आहियूं किथे घुमण वेंदा आहियो कॾहिं क्लिफ्टन ते कॾहिं आस में ऐं कॾहिं मनोड़े कॾहिं क्लिफ्टन कॾहिं हाउस में कॾहिं मनोड़े अमी घणो करे समुंड ते वेंदा आहियो दीदी अक्षां हिन खे न समुंड ॾाढो वणंदो आहे तो उतां शादी करण खां पोइ वीचारे खे समुंड जो ख़्याल ईंदो पियो चुप कर नदीम माण्हू खे ॻाल्हि सम्झ में न अचे त ॿटरी ॿाहिरि न कढे इन में चवण जी कहिड़ी ॻाल्हि आहे अक्षां तूं अॼु वरी सदोरी खे नाराज़ कर छॾ न सदोरी त मुंहिंजी नंढड़ी भेण आहे भला को वॾी भेण खां नाराज़ थी सघे थो अक्षां दीदी कावड़ त मूंखे हिन ते आहे न ॻाल्हि खिल जी हुजे न हुजे बसि हिन जी त खी लॻी पई आहे अॼुकल्ह अहिड़ा सादा माण्हू आहिनि किथे तूं त ख़ुशि नसीब आहीं जो तोखे अहिड़ो घोटु मिलियो आहे बिल्कुलु संभाले रखीस ईअं न थिए जो का ॿी शहरी छोकिरी यादगार सम्झी खसियो वञे छा पिया सोचियो सोचा हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि हो जो रुॻो तुंहिंजे घर वञण जे लाइ आमिर खे मिंथूं करणियूं पवंदियूं आहिनि त अॼु तूं मुंहिंजे घर में आहीं तो जनाब क्या ख्याल सोचो हिते मुंहिंजे सामने जी फरमाइए नादिश कॾहिं मूंखे लॻंदो आहे त सभु कुझु हिकिड़ो ख़्वाबु आहे तूं एतिरो जल्दी मुंहिंजी ज़िंदगीअ में शामिल थी वञे मूं कॾहिं सोचियो बि कोन हो जनाब मेहरबानी करे ऐसा ख्वाब न ॾिसना करियो पर मूंखे त ख्वाबनि में बि तूं ख़ूबसूरत थी लॻी अॼु ॾह डायलॉग पिया हणो कारमान जी फिल्म ॾिठी अथव छा ये डायलॉग न पर मुंहिंजे दिलि जो आवाज़ु पर साईं अॼुकल्ह जे ॻाल्हियुनि खे मर्दनि जी ॻाल्हियुनि ते एतबार किथे थो अचे न जनाब ख़ुदा खां पोइ अव्हां ते त एतबार आहे नवाज़ करम महिरबानी एतबार वारी ॻाल्हि ॿ टे दफ़ा वरी त कजां चरी अम्मी मूंखे 5000 रुपयनि जी ज़रूरत आहे मथो त कोन फिरियो अथई अञा हफ़्तो पहिरीं 1000 रुपया वठी वई आहीं छा थी करी एतिरनि पैसनि जो अम्मी कॉलेज में फंक्शन पिया थियनि कॉलेज में पढ़ण वेंदियूं आहियो या इहे मोह फंक्शन करण ॾिस अम्मी जे तूं न ॾींदे त
तां तारे खां वठंदसि। ख़बरदार हुन खां न घुरिजे। अम्मी आऊं कॉलेज जी ड्रामेटिक सोसाइटी जी सेक्रेटरी आहियां। जे तूं चाहीं थी त आऊं घर घर वञी चंदो वठां। हा हाणे घर घर वञी चंदो वठंदी आहे। माउ पीउ जी इज़त इहो त आख़िरी क़दम आहे न अम्मी। तुंहिंजे अजाए ज़िद जे करे तारीख़ हथनि मां वियो। प्लीज़ अम्मी हाणे इहो चैप्टर बंदि कयो। चयमि न त मूं वटि कोन्हनि, अचे पिणे त वठी ॾींदीसांइ। थैंक यू अम्मी। बाबा खे इहो बि ॿुधाइजो त कॉलेज जी हर हिकु छोकिरी पैसा ॾिना आहिनि। ये ॻाल्हि ॿुधी आहे डॉक्टर परवीन? कहिड़ी ॻाल्हि? पंहिंजे वाजपाए अख्तर जो निकाह थी वियो। इहा का ख़ासि ख़बर त नाहे। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हुन नर्स नाज़ सां शादी कई आहे ऐं अॼु ॿिन्हिनि महीने जी मोकल लाइ दरख़्वास्तूं मोकिलियूं आहिनि। रियली? कमाल आहे। ओचितो ई ओचितो। इहा शादी ओचितो ओचितो कान थी आहे डॉक्टर परवीन, पर कुझु महीननि खां अंदरि ई अंदरि तयारी पए थी। ओ आई सी। पर चङो थियो जो ॿिन्ही जो घर आबाद थियो। घर आबाद करण लाइ तव्हां वीचार रखो, पर साईं जन मञनि। हा मतिलब? मतिलबु इहो त साईं जन यानी मुंहिंजा घर वारा। ओके डॉक्टर चला आऊं हलां थो। चला हिकु ॻाल्हि चवां। हा त सम्झो त पहिरीं तुंहिंजी शादी थींदी, पोइ नाज़ुक थी। त ॿुधन आहे त लिखिया परिणिया मङिया कोन परिणिया। इहा ॻाल्हि त सही आहे। मां सम्झां थी त डॉक्टर आमिर हिकु नैस शरीफ़ इंसानु आहे, पर पोइ भला छो देरि पियो करे। परवीन तो अॻे बि इन क़िस्म जी ॻाल्हि कई हुई ऐं मूं तोखे हुन वक़्तु बि चयो हो त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। हेलो एवरीबॉडी। छा हाल आहे? हाणे जो उहा ॾाढी वॾी आहे। छो वरी कीअं? देरि सां अवां जो ज़िक्र कयो पियो। अच्छा, पर मूंखे पक आहे त उहा मुंहिंजी गिला कान हूंदी। छो गिला छो न हूंदी? इन ई करे जो सुठा माण्हू गिला कोन कंदा आहिनि। हा थैंक यू डॉक्टर आमिर। मां राउंड लॻाए अचां थी। ठीकु। मूंखे वाट वञो। तव्हां बि कमाल आहे। मूंखे ॾिसी सभिनी खे कमु यादि अची वियो आहे। हू ख़ैर त आहे न डॉक्टर शेला? खबरदार जिते आहियूं त इधी रह। छा ॻाल्हि आहे? मां तोसां नाराज़ आहियां ऐं तूं मूंसां ॻाल्हाए बि न। पर ख़बर त पवे त मुंहिंजी भेण मूंखां छो नाराज़ आहे। तेनी तो चयो हो त मां हॉस्टल फोन करे तोखे घुराईंदसि ऐं गॾिजी शॉपिंग ते हलंदासीं। ओहो मूंखे यकीन कर तेनी तारीख़ देरि सां घर आयो हो। ख़ैर हाणे बहाना न ठा। मूंखे ख़बर आहे अम्मी मूंखे फोन ते ॿुधायो हो। हाणे तुंहिंजी इहा सज़ा आहे त अखियूं बंदि कर ऐं हथ हेॾां ॾे। अखियूं बंदि करियां? पर छो? मुलज़िम खे ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे। अरे ये छा? तुंहिंजी प्यारी प्यारी अपियल आहे, नंढड़ो नंढड़ो तोहफ़ो। ऐं ॿुध, हिन जे बदिले में मां कुझु कोन वठंदी सही। तेनी बि तो ज़बरदस्ती कोन थी ॾियईं को तोहफ़ो। पर इहो त ॿुधाए त हिन महिल काॾां नाज़िल थी आहीं। बसि सिधो पई अचां। अञा अम्मी वारनि ॾे बि कोन वई आहियां। दरअसल पॉकेट मनी जो चकर आहे न, सम्झंदी कर। हाणे वञी कुझु अम्मी ते प्रेशर विझंदसि, तंहिंखां पोइ वञी को कमु थींदो। ॾाढी को शरीर आहीं। शरीर न पर इंटेलिजेंट। हाणे तूं ईअं कर, जल्दी सां 2 कॉफ़ी तयारु कर त मां मम्मी वारनि सां मिली अचां थी। तोसां मूंखे ॾाढियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। ओके? इहो तूं
पई करी मुल्क जी